मुल्क में गोश्त जी घुर्ज खे मुंहुं ॾियण लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ उपाउ वरिता विया आहिनि। कॾहिं फार्मी मुर्गियूं मुतारिफ़ करायूं वयूं त कॾहिं वरी टेडी ॿकरियूं, पर गोश्त जे इहा तलब वधंदी वई, जंहिं सबबि गोश्त जो अघु बि आसमान ताईं पहुचण जे करे रहियो आहे। गोश्त जी इन ई घुर्ज खे पूरो करण तोड़े माण्हुनि खे रोज़गार ॾियण लाइ बरोज़ जुमो 13 मार्च 2020 ते टंडे आदम जे ॻोठ सचे ॾिनो वरियाह में सिंध में उठ पखी जी ब्रीडिंग जे हवाले सां मुनज़िम पहिरें फार्म जो इफ़्तिताह लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ खाते जे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी साहिब कयो। ईअं हिन ॾींहं खे सिंध जी तारीख़ में उठ पखीअ जे हवाले सां ज़रूरु यादि कयो वेंदो। अंग्रेज़ी में ऑस्ट्रिच ऐं उर्दू में शतरमुर्ग सॾिजंदड़ वाज़े रहे त उठ खे फ़ारसी में शतर बि सॾियो वियो आहे। हिन पखीअ खे कुझु ख़ासियतूं उठ जहिड़ियूं आहिनि ऐं कुझु कुकड़ जहिड़ियूं हुजण करे शतरमुर्ग सॾिबो आहे। हूअं बि चयो वञे थो त हिन पखीअ में उठ घोड़े ऐं हिरण वारो पितो नाहे हूंदो। साउथ अफ्रीका जे हिन उठ पखीअ खे मुल्क में मुतारिफ़ कराइण ऐं उन जी बाक़ाइदा इंडस्ट्री डेवलप करण लाइ 1985 ईस्वीअ खां वठी संजीदा कोशिशूं कंदड़ राजा ताहिर लतीफ़ जे बकौल त हुन लसबेला जे पंहिंजे मुर्शिद पीर सैयद अब्दुल कादिर गिलानी साहिब जी डिघी निगाह ऐं हुकम ते 2002 में उठ पखीअ खे मुल्क में मुतारिफ़ कराइण लाइ कोशिशूं कयूं, पर कामयाबी न मिली। जंहिंखां पोइ वरी 2009 में कमर्शियल बुनियादनि ते उठ पखीअ जा बचा विकिणण लाइ कराचीअ में फार्म ठाहे उन जी सेल शुरू कई वई। तंहिंजो चेयरमैन अॻूणो वफ़ाक़ी सेक्रेटरी अब्दुल मालिक पठान हो। उन वक़्तु उन्हनि बचनि जी कराची एक्सपो सेंटर में नुमाइश पिणु थी हुई। 1999 ईस्वीअ में नासिर बशीर कैनेडा मां अची कराचीअ में फार्म ठाहियो। फार्म ॾिसण लाइ वेंदे ई रस्ते मां खांस फुर थी वई, तंहिं करे हू दिलि बर्दाश्ता थी पंजाब जे दीना में वञी फार्म ठाहियो, जंहिंसां पाकिस्तान में उठ पखीअ जे बचे जी इम्पोर्ट काफ़ी वधी वई। उनखां पोइ पंजाब में नसीम सादिक जे सेक्रेटरी थियण सां माण्हुनि खे सब्सिडी ॾेई हिन कम खे घणो अॻिते पहुचायो वियो। सिंध में शुरूआती उठ पखी पालींदड़नि में पीर साहिब पगारो ऐं जतोई साहिबान चया वञनि था, जॾहिं त अॼुकल्ह कराचीअ में उन जे आसपास खां अलावा कुनरी, डिगड़ी, घारो, दादू, लाड़काणू ऐं सांगड़ वग़ैरह मुख़्तलिफ़ शौक़ीननि वटि 2 खां 4-6 दाणा ज़रूरु मौजूदु रहिया आहिनि। उन दौरान 2015 ईस्वीअ में पंजाब गवर्नमेंट इन ई ॾिस में काफ़ी कोशिशूं बि कयूं ऐं कामयाबियूं बि माणियूं, पर सिंध में इहो कमु सिर्फ़ु ख़फ़्त जी हद ताईं ई मौजूदु रहियो। हीउ पहिरियों मौक़ो आहे जो टंडे आदम वारो ही फार्म बाक़ाइदगीअ सां कमर्शियल बुनियादनि ते शुरू कयो वियो आहे, जंहिं में रखियल बचा हाणे वॾा थी बेदा ॾियण लॻा आहिनि ऐं इन्हनि मां बचा फुटण लॻा आहिनि। ईअं ई ही फार्म सिंध जो पहिरियों ब्रीडिंग फार्म साबित थियो आहे। इहो बि पहिरियों मौक़ो आहे जो हिन पखीअ खे वाइल्ड लाइफ जी लिस्ट मां कढे लाइव स्टॉक में शामिलु कयो वियो आहे, छाकाणि त वाइल्ड लाइफ में शामिलु हुजण करे पालींदड़नि खे वाइल्ड लाइफ खाते पारां मुख़्तलिफ़ मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त सिंध में बाक़ाइदगीअ सां ही मुनफ़रिद कमु कंदड़ नौजवान ताज मोहम्मद वरियाह सिंध जे आर्कियोलॉजी ऐं ख़ासि करे मुख़्तलिफ़ दौरनि जा सिक्का पढ़ण जी महारत रखंदड़ ज़िले जी अहम सियासी, अमली, अदबी शख़्सियत मोहतरम अब्दुल्ला ख़ान वरियाह जो फ़र्ज़ंद आहे। ताज मोहम्मद वरियाह जे बकौल त खेसि नंढपण में ॿकरियूं पालण जो
शौक़ु थियो। संदसि 2 टापरियुनि बकरियुनि मां धण वधीक थी वियो, जंहिं बाद हुन ढगियूं पालियूं, पर इन्हनि खे पूरो वक़्तु न ॾियण सबबि इहो कमु अॻिते वधी न सघियो। जंहिंखां पोइ खेसि किथां तोहफ़े में उठ पखीअ जा 2 बचा मिलिया त हुन जो शौक़ु ऐं रुझान इन ई तरफ़ थी वियो। इहे बचा त मरी विया, पर विरहा साहिब जो शौक़ु वधंदो वियो, जंहिं बाद हुन 6-7 बचा वठी ॼण त फार्म जी इब्तिदा करे छॾी। हुन वक़्तु वटसि 30 खां मथे उठ पखी मौजूदु आहिनि। हिन वक़्तु बि मुल्क में उठ पखीअ जो घणो करे ॿाहिरियां घुरायल बचो 12 खां 15 हज़ार में विकामे थो, जॾहिं त उठ पखीअ जो नर 3.5 सालनि में बालिग़ थी वञे थो ऐं मादा 2.5 सालनि में बेदा ॾियणु लॻे थी। मादा जी सुञाणप आम तौर ते संदसि भूरो रंग ऐं नर जी सुञाणप कारो रंग ऐं वॾियुनि डिघियुनि टंगनि ते ॻाढ़ा निशान हूंदा आहिनि। नर वेढ़ू बि हूंदो आहे, जेको पंहिंजे पंजे सां हमला आवर थींदो आहे। गर्मी ऐं सर्दी ॿिन्ही मौसमनि खे आसानीअ सां मुंहुं ॾींदड़ हिन पखीअ जी मादा जे बेदा लाहिण जो वक़्तु मार्च खां अक्टूबर ताईं हूंदो आहे, जंहिं दौरान हू 60 खां 70 आना लाहींदी आहे, जंहिं मां बचे निकिरण जे हवाले सां दुनिया जे एवरेज त काफ़ी वधीक आहे, पर ताहिर साहिब जे बकौल त पाण वटि फ़िलहाल घटि तजुर्बे सबबि जेकॾहिं इहा शरह 50 खां मथे हुजे तॾहिं बि नुक़सानु नाहे। 1 साल जे उठ पखीअ जो वज़न 2.5 मण खनि थी वञे थो, जंहिं मां 55, 50, 60, 65 किलो गोश्त निकिरी सघे थो, जेको हिन वक़्तु मुल्क में 1500 रुपया किलो जे हिसाब सां विकामे थो। जॾहिं त इन दौरान हिकु उठ पखीअ जी फीड ते 16 खां 17 हज़ार जो ख़र्चो थिए थो। हिन जी फीड में लूसण लाज़मी शामिल हुजे थो। हिकु आम वॾे उठ पखीअ जी खुराक में ॾींहं में 1 किलो खनि फीड ऐं 3 किलो खनि लूसण शामिल हुजनि था, पर बेदनि जे वक़्तु हिन जी ग़िज़ा वधाइण सां बेदनि जे तइदाद में इज़ाफ़ो थिए थो। उठ पखीअ जो गोश्त इन करे बि अहम ऐं क़ीमती आहे जो उन में चर्बी नथी हुजे, जंहिं करे हू केतिरनि ई बीमारियुनि जो सुठो इलाज बि आहे। प्यारे ज़फ़र मंगी जी महिरबानीअ सां खाधल उठ पखीअ जे गोश्त जो ज़ाइको बि काफ़ी लज़ीज़ थिए थो। हिकु पखीअ जे चमड़े मां 5 बूटनि जा जोड़ा ठहनि था ऐं हिकु जोड़ो 22 खां 55 हज़ार में विकामे थो। हिन जा अछा ऐं सिल्की पर साल में 2 भेरा लाथा वञनि था ऐं हिकु पर 200 खां मथे रक़म में विकामे थो, जॾहिं त हिन जे ॿिए जिस्म मां साल में 2 किलो खनि पर मिलनि था, जेके 2 खां 3 हज़ार रुपया फ़ी किलो जा विकामनि था, जिन मां ख़ासि करे इलेक्ट्रॉनिक जा बुरुश ठाहिया वञनि था। हिन जो बेदो 2 खां 2.5 किलो ताईं थींदो आहे। हिकु बेदे मां 20 खां 25 माण्हुनि लाइ आमलेट ठाही सघिजे थो। हिन मां निकिरंदड़ तेल बि काफ़ी अहम हूंदो आहे। उठ पखीअ जे हवाले सां बैनुल अक़वामी ट्रेनिंगूं वठंदड़ पोल्ट्री प्रोडक्शन एंड रिसर्च जे एडिशनल डायरेक्टर मुनव्वर अली राजपूत जे बकौल त दुनिया में हिन जी अखि इंसान खे हणण लाइ ऐं रत मां वैक्सीन ठाहिण लाइ तजुर्बा थी रहिया आहिनि। इन खां अलावा हिन जे खुरनि मां कमज़ोरी जूं दवाऊं पिणु ठहनि थियूं। हूअं त ही केतिरनि ई मुल्कनि में हाणे पालियो वञे थो, पर पाकिस्तान जे मौसमी माहौल हिन लाइ बहितरीन साबित
करार ॾिनो वियो आहे। ख़ासि करे रेगिस्तानी इलाइक़नि में बि हिन जी परवरिश सुठे नमूने थी सघे थी, छो जो ही 5 डिग्रीअ खां वठी गर्मीअ जी 50 दर्जे ताईं आराम सां रही सघे थो। हिन खे बसि छांव ऐं छपर ठाहे ॾिना वञनि। उठ पखी जंहिंखे घरेलू सनत जो दर्जो हाणे हासिलु थी चुको आहे, थी सघे थो, ऐं जंहिंखे ॿिए चौपाए माल वांगुरु औरतूं आसानी सां पाले घर में मुआशी हालतुनि खे बहितर बनाइण में अहम किरदारु अदा करे सघनि थियूं। सिंध जे नाले वारे भाॻिए ऐं चौपाए माल वारे खाते जे वज़ीर पिताफ़ी साहिब जे बकौल त ढॻी साल में 1 फर ऐं ॿकरी 2 फर ॾिए थी, पर उठ पखी साल में 50-60 बेदा ॾियण जी सघ रखे थो। हिन सां मुल्क में गोश्त जी ज़रूरतनि खे पूरो करे माण्हुनि जी मुआशी हालत खे बहितर बणाए ऐं ॿियनि जानवरनि खे ज़बह थियण खां काफ़ी हद ताईं बचाई सघिजे थो। साॻी वक़्तु हिन जे ज़रिए अॻिते हली गोश्त जे अघ में कंहिं हद ताईं घटिताई बि अची सघे थी। ॾिसणो इहो आहे त उठ पखीअ खे कॾहिं थो फार्मी मुर्गी वांगुरु काॼनि में जॻह मिले, आम माण्हूअ खे खाइण लाइ मिले।